अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया सुजाग न्यूज़ बन रही है। वज़ीर उनड़ दरिया खान मरियम खबर शामिल कयूं था। गुलाम मुर्तज़ा आरई जी इरीगेशन खाते जे कब्ज़ा ॼण लेराज़ी ते ठहियल दावतूं ॾाइण लाइ अॼु SDO इरीगेशन असिस्टेंट मुख्तियार कार ऐं एंटी इंक्रोचमेंट ऑफिसर वॾी नफ़री साण करे दरिया खान मरी वार्ड नंबर 1 में घरनि ऐं दुकाननि खे ड्राहे पट कयो वियो। वाज़िह रहे त इंतज़ामिया अॻमी ॿ भेरा ऑपरेशन करे चुकी आहे। घर ॾाइण सबबि वार्ड नंबर 1 जे रहवासियुनि नज़र मोहम्मद मरी, लाल बख्श खासकेली, हाजी खान खासकेली, अरशद खासकेली ऐं ॿियनि सख्त एहतजाज कंदे चयो त असां 2015 में 2 लाख रुपया फी वेसो जे हिसाब सां प्लाट वरिता हुआ, जंहिंजी असां वटि रजिस्ट्री ऐं 2 फार्म पिणु मौजूदु आहे। कागज़ ॾेखारण बावजूद बि इंतज़ामिया असांजी हिक न ॿुधी असांजे मासूम बचड़नि खे घरनि मां ज़बरदस्ती बेदख़ल करे सामान घिटी मुचलाए घरनि खे ड्राहे असांखे बेघर करे छॾियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। हिननि वधीक चयो त लखी रुपया भरण बावजूद बि असांजा बच्चा खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं असां पंहिंजे जाइज़ हक़ लाइ कागज़ खणी अदालत जो दर पिणु खड़काईंदासीं। सुजाग न्यूज़ 1 में फिलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ 1। असां मौजूद आहियूं वार्ड नंबर 1 दरिया खान मरी में। जीअं त अॼु दरिया खान मरी में 3 दफ़ा एंटी इंक्रोचमेंट ऑफिसरनि जेको आहे भञ ड्रा कई आहे। हीअ साम्हूं तव्हां ॾिसी सघो था, हिननि जा घर आहिनि, हिननि खे बिना नोटिस जे हिन जा सामान कढी ॿाहिरि उछलाए हिन जा घर किराए विया आहिनि। हिन जा नंढा नंढा बच्चा जेके आहिनि उन्हनि खे बेदर कयो वियो आहे। हिन वज़ीर आला सिंध खां अपील कई आहे त हिननि सां इंसाफ़ कयो वञे। गुलाम मुर्तज़ा आरई, सुजाग न्यूज़ 1, डिस्ट्रिक्ट नौशहरा फिरोज।